तन मन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। जियां तव्हांजे ख़िदमत में अॼु जेका आखाणी पेश करे रहियो आहियां उन जो उनवान आहे नित वॾनि जो चयो मञिजे। त अचो हलूं था आखाणी जे तरफ़। घणनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, कंहिं दरिया जे किनारे ते हिकु बदक रहंदी हुई जंहिंजा 4 नंढड़ा पितकिड़ा बच्चा बि हुआ। उहा बदक रोज़ानो उन्हनि खे दरिया ते सैर करण लाइ वठी वेंदी हुई ऐं खेनि तरणु सेखारींदी हुई। हिकु ॾींहुं छा थियो जे उहा बदक वीचारी बीमार थी पई ऐं उन ॾींहुं बचनि खे दरिया जे सैर करण लाइ वठी वञण जहिड़ी कान हुई। इहो ॾिसी संस बचनि ज़िद करणु शुरू कयो त उहे अकेला ई सैर करण ऐं दरिया में तरणु वेंदा। बचनि जे ज़िद अॻियां वीचारी बदक नेठि मजबूर थी पई ऐं हुन बचनि खे वञण जी इजाज़त ॾेई छॾी। पर खेनि इहा बि हिदायत कयई त उहे घणो परे न वञनि ऐं दरिया जे किनारे भरिसां ई तरंदा रहनि। हुन खेनि इहो बि चयो त देरि करण बदिरां जल्दी घर मोटी अचनि। बचनि चयो, अम्मा ठीकु आहे, असीं ईअं ई कंदासीं। पोइ बदक जा उहे 4 ई बच्चा ख़ुशि थींदा टेंग टुपा ॾींदा दरिया ॾांहुं रवाना थिया। उते पहुची पाणीअ में घिड़ी पिया ऐं तरणु लॻा। तरंदे तरंदे बदक जे सफ़ा नंढे ऐं सभिनि खां पितकिड़े बच्चे सोचियो त छो न अॼु ॿियनि भाउरनि खां नज़र बचाए दरिया में अॻिते वधी घुमी अचां। हिन दिलि में सोचियो त जल्दी मोटी ईंदुसि त कंहिंखे बि मुंहिंजे उन हरकत जी ख़बर कान पवंदी। हई हू हुन खां अॻु बि ईअं सोचींदो रहंदो हो, पर पंहिंजे माउ जे डप खां अॻिते न वेंदो हो। सो हींअर हिन सोचियो त हाणे ही सुठो मौक़ो आहे त पंहिंजी ख़्वाहिश पूरी करे वठां। इहो सोचे बसि हुन यकदमि पाणीअ में टुॿी हई। ईअं कंदे खेसि ॾाढो मज़ो आयो। जॾहिं हू दिलि खोले विहिंजी चुको ऐं दरिया बि घुमी वरिताईं त ओचितो खेसि वापसि मोटण जो ख़्यालु आयो। पर हाणे हुन में वापसि मोटण जी सघ ई न रही हुई, छाकाणि त हिकु त हू घणो परे निकिरी आयो हो। ॿी ॻाल्हि इहा त हू काफ़ी थकिजी बि चुको हो। एतिरे में पाणीअ जो वहकिरो बि वधी वियो। अञा हू उन ॿुॾतर में हो त पाणीअ जी हिकु तेज़ लहर आई ऐं खेसि अञा बि परे धिके वई। हाणे त हू ॾाढो परेशान थियो ऐं ज़ोर ज़ोर सां रोअण लॻो। पर भला उते केरु हो जेको संदसि रोअण खे ॿुधे, हुन जी मदद करे। दरिया जे किनारे ते सरनि ऐं काहनि जा ॿूड़ा हुआ। हिन छा कयो जो ॿूड़नि खे मज़बूतीअ सां पंहिंजे चुंभ में झलियाईं ऐं ईअं वधीक परे वञण खां बची वियो। खेसि हाणे ख़्यालु अचे रहियो हो त जेकॾहिं हू पंहिंजे माउ जो चयो मञे हा त जेकर संदसि इहो हाल न थिए हा। इहो सोचे हू वधीक रोअण लॻो। थोरी देरि खां पोइ खेसि पंहिंजे भरिसां म्याऊ म्याऊ जो आवाज़ु ॿुधण में अचणु लॻो। पहिरीं त बदक जो बच्चो इहो आवाज़ु ॿुधी डिॼी वियो, पर पोइ दिलि झले ॿिलीअ खे सॾु करणु लॻो त मासी ॿिली महिरबानी करे मूंखे पाणीअ मां ॿाहिरि कढ। ॿिलीअ जॾहिं बदक जे बच्चे खे ॾिठो त संस वात में पाणी भरिजी आयो। उहा अॻु में ई 2 ॾींहंनि जी बुखायल हुई। सो हुन सोचियो त वाह जी ॻाल्हि थी, बदक जे बच्चे खे पाणीअ मां कढी खाई वठां त ॾाढो मज़ो ईंदो। ॿिलीअ चयसि त ठीकु आहे, आउं तोखे हितां त कढां थी, पर उन जे बदिरां तोखे मूंखे पंहिंजो मज़ेदार गोश्त खाराइणो पवंदो, छाकाणि त आउं 2 ॾींहंनि खां बुखायल आहियां। हाणे त बदक जे बच्चे जूं वधीक वायूं बताल थी वियूं ऐं हू परेशान थी वियो ऐं ज़ोर ज़ोर सां रोई चवणु लॻो त मासी ॿिली, मूंखे खाइण सां तुंहिंजो पेट बिल्कुलु कोन भरिबो। मूंखे छॾे ॾे त आउं सॼी ज़िंदगी तुंहिंजो इहो अहसान यादि रखंदुसि। पर ॿिलीअ संस चयो न मञियो। बदक जे बच्चे सोचियो त जेकॾहिं ॿिली हली वई त हू ईअं ई ॿूड़नि में लटकंदे सीअ में सुकी मरी वेंदो। ओचितो खेसि हिकु अटकल सुझी आई। हिन चयो त मासी ॿिली, ठीकु आहे, तोखे जीअं खपे तीअं कजां, पर पहिरीं मूंखे हिन मुसीबत मां ॿाहिरि कढ। ॿिली इहो ॿुधी ॾाढी ख़ुशि थी ऐं बदक जे बच्चे खे पाणीअ मां ॿाहिरि कढी आई। ॿिलीअ खे बदक जो बच्चो खाइण जी लालच लॻी पई हुई। उन ते बदक जे बच्चे ॿिलीअ खे चयो त मासी ॿिली,
थोरो सब्रु कर, पाणीअ में रहण सबबि मुंहिंजा पर पुछा पिया आहिनि। तंहिं करे जेकॾहिं तूं मूंखे हींअर खाईंदीअ त मुंहिंजा आला पर तुंहिंजे वात ते चंबिड़ी पवंदा। ॿिलीअ चयो, ठीकु आहे, जीअं त उहा तुंहिंजी आख़िरी ख़्वाहिश आहे, तंहिं करे आउं इंतज़ारु करियां थी। हाणे बदक जो ॿचो पंहिंजा पर सुकाइण लॻो, पर सुकाईंदे ओचितो ई ओचितो हू हिकु पासे डोड़ण लॻो ऐं साम्हूं हिकु घाटे झंग में घिड़ी गुम थी वियो। ॿिली बि हुन जे पोयां भॻी, पर उनखां अॻु में ई बदक जो ॿचो ग़ाइबु थी वियो। ॿिली केतिरे देरि ताईं संदसि इंतज़ारु कंदी रही ऐं आख़िर थकिजी ऐं मायूस थी वापसि मोटी वई। होॾां बदक जे ॿचे खे ॾाढो डपु लॻी रहियो हो। हाणे खेसि पंहिंजी माउ ॾाढो यादि अचे रही हुई। माउ खे यादि कंदे ई संदसि अखियुनि मां ॾुख खां लुड़क वहण लॻा। हिन दिलि ई दिलि में सोचियो त मूं खां सवाइ अम्मा ॾाढी परेशान हूंदी ऐं अम्मा मुंहिंजे भाउरनि अलाए जे किथे किथे मूंखे ॻोल्हियो हूंदो। मूं अम्मा जो चयो न मञी वाक़ई वॾी ग़लती कई आहे। पोइ हुन निहायत ॾुख सां आसमान ॾांहुं निहारियो ऐं पंहिंजी नंढड़ी चुंभ मथे खणी चवणु लॻो, अलाह साईं, मूंखे माफ़ु कर जो मूं अम्मा जो चयो न मञियो। हाणे महिरबानी करे मूंखे पंहिंजे घर पहुचाइण जो वसीलो पैदा कर त जीअं सभिनी जी परेशानी ख़तमु थिए। आउं हाणे पको वाइदो थो करियां त आईंदा कॾहिं बि माउ जो चयो न मोटाईंदुसि। हूअ जीअं चवंदी तीअं ई कंदुसि। ईअं दुआ घुरंदे घुरंदे खेसि निंड वठी वई। सुबुह जो वञी अखि खुलियसि त खेसि वरी घरु यादि अचणु लॻो। होॾां खेसि इहो बि डपु हो त मासी ॿिली वरी न मोटी अचे। डप ई डप में हू दरिया जे किनारे ते डोड़णु लॻो। तमामु घणो डोड़ण खां पोइ आख़िर खेसि परियां पंहिंजो घरु नज़र अचणु लॻो। हू वेझो पहुतो त हुन ॾिठो त संदसि माउ ऐं भाउर घर अॻियां वेगाणा थिया वेठा आहिनि। हुन हिकु वण जे पुठियां लिकी ॾिठो त उहे सभु रोई रहिया हुआ। हू सम्झी वियो त उहे सभु संदसि गुम थियण सबबि परेशान आहिनि। इहो ॾिसी खांसि रहियो न थियो ऐं अम्मा अम्मा चवंदो डोड़ंदो अचे माउ जे पेरनि ते किरियो। संदसि माउ ऐं भाउर खेसि पंहिंजे अॻियां ॾिसी ॾाढा ख़ुशि थिया। माउ खेसि ॾिसी ख़ुशीअ मां रोअंदे खेसि भाकुर पातो। पोइ बदक जे ॿचे पंहिंजे नाफ़रमानीअ ते माउ ऐं भाउरनि खां हथ ॿधी माफ़ी घुरी, जिन खेसि माफ़ु करे छॾियो ऐं पोइ हू वरी साॻिए नमूने ख़ुशि गुज़ारणु लॻा। तॾहिं त चवंदा आहिनि त सदाईं पंहिंजे वॾनि जो चयो मञणु घुरिजे, छाकाणि त उहे जेकी चवंदा आहिनि उहो सही हूंदो आहे ऐं उहे कॾहिं बि पंहिंजे औलाद जी बुराई न चाहींदा आहिनि।